लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। मूंखे पाण जे मथां न तव्हांजे नाम जे मथां भरोसो आहे मुंहिंजा लाल साईं। छो त तव्हांजो नाम वठंदे वठंदे मूं पंहिंजो नालो ठहंदे ॾिठो आहे। 39 सवाल जो सही जवाब आहे डी। श्री अमरलाल जी कलयुग में उदयचंद जो अवतार वरितो। सवाल 40। भगवान झूलेलाल बालक रूप में पंहिंजे मुख मां कहिड़े शब्द जो उच्चार कनि पिया? ए राधे कृष्ण, बी निरंकार, सी सतनाम, डी हरिओम। अॼु जे सवाल जो सही जवाब कमेंट बॉक्स में ॾींदासीं। असां न्यारीअ जे चालीहे जा 40 वीडियो ठाहियासीं। सिंधी समाज एकता जे हिन वीडियो में सिंधी आइडलनि जे बारे में ॿुधायो वियो आहे। तीअं ई सिंधियुनि जा गाना, सिंधियुनि जी निशानियूं, तीअं ई झूलेलाल साईंअ जा सवाल हिन 40 जे वीडियो में विधा आहिनि। शाबाश कलंदर।